जेकॾहिं तूं इनखे ॾिसी आ मुस्तफ़ा जे चेहरे खे त कअन्न शम्स तजरी फी वजही तूं ॾिसंदे त नबी करीम अलैहिस्सलाम जो चेहरो कीअं हो ॼण चोॾीअं हो ॼण त सिज उन मुस्तफ़ा जे चेहरे में हले पियो। हिकिड़ी औरत हुई उन औरत खे सिर्फ़ हिकिड़े ॾींहुं नबी साईं जी ज़ियारत कई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घोड़े मुबारक ते सवार हा। उन औरत ॿियो कुझु मुस्तफ़ा जो कोन ॾिठो चिताए नबी साईं जे कदम जी इहे नंढी आङुर ॾिठी हुई। छा ॻाल्हायो? हुज़ूर अलैहिस्सलाम जे कदम मुबारक जी हिकिड़ी आङुर ॾिठी हुई। पोइ असहाब सगोरा जेके रसूलुल्लाह वटि रहंदा हुआ न उहे सीढ़ी जी उन औरत वटि वेंदा हुआ, उनखे चवंदा ओ अम्मा तूं नबी करीम जी जेका आङुर मुबारक ॾिठी हुई न उनजी मूंखे असांखे ॻाल्हि त ॿुधाए। इहा हुई मोहब्बत, इहो हो प्यार अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। तव्हां फ़ैसिलो कयो त असां मां को अहिड़ो माण्हू आहे कॾहिं कंहिं पेश इमाम वटि तव्हां विया आहियो त यार असांखे रसूलुल्लाह जी का ॻाल्हि त ॿुधाए न। अज़ीज़ाने मोहतरम ही मीलाद शरीफ़ इन मुस्तफ़ा जे इश्क खे ताज़े करण जा ज़रिया था। बैटरी हूंदी आहे न बैटरी, उहा जेका बैटरी हली 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 उन जो पावर ख़तम थी वेंदो आहे पोइ वरी बैटरीअ खे चार्ज कराइबो आहे। तव्हां खणी वेंदा हो न मस्जिदनि जूं दुकाननि जूं होटलनि जूं पोइ वरी उनखे चार्ज कराइबो आहे। ही मीलाद जूं महफ़िलूं ईमान वारी बैटरीअ खे चार्ज कंदियूं आहिनि। वो ईमान जेकॾहिं कमज़ोर थी वञे तव्हां रसूलुल्लाह जे ज़िक्र में अचो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं नातूं ॿुधो, मुस्तफ़ा जा मीलाद ॿुधो, आका इनामदार सय्यदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं इश्क ऐं मोहब्बत जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधंदव त ईमान ताज़ो थी वेंदो। ही मीलाद इन जे लाइ, मीलाद ॻाल्हायो छाजे लाइ? इन जे लाइ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ़ में इरशाद फरमायो। हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ो त तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां, ज़ोर सां सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़े दफ़े नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वेठा, असाबनि ॾिठो त नबी करीम अलैहिस्सलाम तमामु वॾो डिघो